अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नवां ईंदड़ वीडियो ॿाहिरि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे पीरियल खे चवंदो त हाणे असांखे सोडल सां का बि वास्तो नाहे, जो मूं उन जा सभु ग़लतियूं माफ़ करे चुका आहिनि। हाणे असांखे अली खान जो बिलो करणो पवंदो, यानी उन जे बारे में सोचणो पवंदो त उन खे कीअं आज़ादु कराइजे। यानी असांखे हाणे अली खान जी कोशिशि करणी पवंदी त अली खान खे आज़ादु करायूं। अगरि जेकॾहिं असां अली खान खे आज़ादु न करायो त पोइ रहनि वारा अली खान खे नुक़सान पहुचाए सघनि था। ऐं पीरियल चवंदो त अदा पोइ इन कम में देरि छा जी, हाणे तव्हां जल्दी जल्दी अली खान जे लाइ को वाट ॻोल्हियो, न त ज़ालिम हू इन खे मारे छॾींदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त कुंज घणो परेशान हूंदो। कुंज हाणे रुस्तम खे चवंदो त अगरि तव्हां मुंहिंजे भाइरनि जे अॻियां कमज़ोर थी वञो त पोइ मुंहिंजो हथ उन्हनि खे कॾहिं बि न ॾिजो। तव्हां पोइ मूंखे निकिरण जी वाट ॾिजो त मां जीअं हितां निकिरी अॻिते हली वञा, जीअं उन्हनि जे रुख न चढ़ा। अगरि जेकॾहिं मां उन्हनि जे हथ चढ़ीसि त पोइ हू ज़ालिम मूंखे मारे छॾींदा। रुस्तम चवंदो त भेण असां कमज़ोर न आहियूं जो तोखे हुननि जे हवाले कयूं, उन्हनि खे मुंहुं ॾियण जी सघ रखूं था। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जेको आहे सालार खे पंहिंजे घर रवानो करण जी कोशिशि कंदो। सालार चवंदो त जेसीं ताईं मां तुंहिंजा मसइला हल नथो कयां, जेसीं ताईं मां हितां वञण वारो न आहियां। सोडल पोइ उन मथां ज़ोर रखंदो, यानी सालार खे चवंदो त तोखे हाणे हर हाल में हितां वञणो पवंदो। अगरि जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता तोखे नुक़सान पहुचे त पोइ मां तुंहिंजे भाउ ऐं पीउ खां कंध खणी ॻाल्हाए बि न सघंदसि। उन जे करे तोखे हाली पंहिंजे घर में चकर ॾियणो पवंदो। अगरि जेकॾहिं तोखे कुझु थी पियो त पोइ मां उन्हनि सां अखियूं मिलाए न सघंदसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।